सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे ये टई चीज़ूं असांजे जीवन में हुजनि, टई चीज़ूं असांजी ज़िंदगी में हुजनि, ऐं टिनी खे असां कॾहिं बि ग़लति न सम्झूं, पर टिनी खे असां मल्हायूं ईअं जीअं असां सभु पुण्य कठा कंदा आहियूं। असां कोई बि पंहिंजो ॾींहुं मल्हायूं, पोइ असांजी एनिवर्सरी हुजे, असांजो जनमदिन हुजे, असांजे घर जो मुहूर्त हुजे, कुझु बि हुजे, कंहिं बि चीज़ खे असां मल्हायूं, जंहिं ॾींहुं असां मल्हायूं असां उन ॾींहुं बि ॾिसूं त उनखे असां कहिड़े तरीक़े सां मल्हायूं था। जेकॾहिं असां उनखे चङे नमूने मल्हाईंदासीं, इज़त सां, प्यार सां, मोहबत सां, मालिक जे नाले सां, उनजे आस्थान ते चङी चीज़ साम्हूं रखी करे, मालिक जी धुन, भॼन, कीर्तन, हिकिड़ो तमामु सुठो फंक्शन कयोसीं पंहिंजो पाण में, मालिक जो सिमरन रखियोसीं, त असां जेतिरा ई माण्हू गॾु कंदासीं, जेतिरा ई ईंदा, जेके सिमरन कंदा, जाप कंदा, जेके बि उनमें शामिल थींदा, जेका असां खाधे पीते प्रसाद जो जेको बि कुझु कंदासीं, जेतिरो पुण्य उन्हनि सभिनी खे मिलंदो, उहे अची करे जाप सिमरन चङाई में शामिल थिया, ख़ुशियुनि में शामिल थिया, जॾहिं ख़ुशियूं ऐं रहमत उन्हनि खे मिलंदी, उन्हनि सभिनी जे बराबरि रहमत करण वारे खे मिलंदी आहे। छाकाणि उन सभिनी खे गॾु करे उन सभिनी खे उन उत्सव में मालिक जी रहमत में शामिल कयो। पर जेकॾहिं असां उते ग़लति तरीक़ा इस्तेमालु कंदा, ग़लति पासा इस्तेमालु कंदा, ग़लति सोच, ग़लति अंदाज़ उहे उन ॾींहुं इस्तेमालु कंदा, त पोइ जेतिरो असां पाप सभिनी खां करे ॾियूं ओतिरो ई पाप असांजे गले में पवंदो आहे। छाकाणि त असां सभिनी खे सॾे करे करायो आहे, न त उहे न करे न त उहे शामिल न थियनि। तंहिंजे करे हर पंहिंजे चङे ॾींहं खे अगरि असां चङे अंदाज़ में मल्हाईंदासीं त असां ओतिरा चङा थींदासीं, ओतिरा बहितर थींदासीं। तंहिंजे करे टई चीज़ूं असांखे यादि रखणु खपनि। पंहिंजूं ख़ुशियूं असांजा दुख विञाईंदियूं, ॿिए जी ख़ुशी में शामिल थिया असांखे सुख ॾींदो, ऐं मालिक जी रहमत में शामिल थिया असांजो जीवन उत्सव सां भरे छॾींदो आहे, जिते हिते बि ख़ुशि हुते बि ख़ुशि, सदाई आनंद में रहंदा आहियूं, सदाई क़ाइमु।